ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 3/5/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार पंहिंजे खे राज तिलक ॾियण जे लाइक़ु ठाहियो। जेतिरी पढ़ाई पढ़ंदव, श्रीमत ते हलंदव त राज तिलक मिली वेंदो। प्रश्न आहे, कंहिं स्मृति में रहो त रावणपन जी स्मृति विस्मृति थी वेंदी। उत्तर आहे, सदा स्मृति रहे कि असां स्त्री पुरुष न आहियूं, असां आत्मा आहियूं। असां वॾे बाबा शिव बाबा खां असां नंढे बाबा ब्रह्मा बाबा द्वारा वरसो वठूं था। ये स्मृति रावणपने जी स्मृति खे बुलाए ॾींदो, जबकि स्मृति आहे कि असां हिकु बाप जा ॿार आहियूं त रावणपने जी स्मृति समाप्त थी वेंदी आहे। ये बि पवित्र रहण जी ॾाढी सुठी युक्ति आहे, परंतु हिन में महिनत खपे। गीता तव्हांखे पाए करे असां जहान पाए छॾियो। ओम शांति। रूहानी बाप बि रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॾिसो, सभु तिलक हिते ब्रुकुटी ते ॾींदा आहिनि। हिन जॻह हिकु त आत्मा जो निवास आहे, ॿियो राज तिलक बि हिते ई ॾिबो आहे। इहा आत्मा जी निशानी त आहे ई। हाणे आत्मा खे बाप जो वरसो खपे, स्वर्ग जो। विश्व जो राज्य तिलक खपे न, पूरे विश्व जो राज तिलक खपे। सूर्यवंशी चंद्रवंशी महाराजा महारानी ठहिण जे लाइ पढ़ंदा आहिनि। पूरे विश्व जो राज तिलक खपे। सूर्यवंशी चंद्रवंशी महाराजा महारानी ठहिण जे लाइ पढ़ंदा आहिनि। इहे पढ़णु गोया पंहिंजे लाइ पंहिंजे खे राज तिलक ॾियणु आहे। तव्हां हिते आया ई आहियो पढ़ण लाइ। आत्मा जो हिते निवास कंदी आहे, उहो चईंदी आहे, बाबा असां तव्हांखां विश्व जो स्वराज्य प्राप्त कंदासीं, अवश्य प्राप्त कंदासीं। पंहिंजे लाइ हर हिक खे पंहिंजो पुरुषार्थ करिणो आहे। पंहिंजे लाइ हर हिक खे पंहिंजो पुरुषार्थ करिणो आहे। पंहिंजे लाइ ई हर हिक खे पंहिंजो पुरुषार्थ करिणो आहे। चईंदा आहिनि, बाबा असां अहिड़ा सबूत ठही करे ॾेखारींदासीं त असांजी चलन खे ॾिसंदा रहणो आहे। तव्हां असांजी चलन खे ॾिसंदा रहिजो कि असां कीअं हलंदा आहियूं। बाबा खे चईंदा आहिनि, तव्हां बि ॼाणे सघंदा आहियो असां पंहिंजे खे राज तिलक ॾियण लाइ ठहिया आहियूं या न। तव्हां ॿारनि खे बाप जो सबूत ठही करे ॾेखारिणो आहे। बाबा असां तव्हांजे नाम ज़रूरु बालो कंदासीं। बालो कंदासीं। ईअं ॿार चईंदा आहिनि। तव्हां असांजे मददगार, सो पंहिंजे मददगार ठही भारत ते पंहिंजो राज्य कंदा आहियो न। असां तव्हांजा मददगार, सो पंहिंजा मददगार ठही करे भारत ते पंहिंजो राज्य कंदासीं। ख़ासि भारत, आम सॼी दुनिया ते। भारतवासी चईंदा आहिनि असांजो राज्य, परंतु उन वीचारनि खे पतो न आहे कि हाणे असां विश्व वैतरणी नदी में पिया आहियूं। असां आत्माउनि जो राज्य त आहे न, भले चईंदा आहिनि भारतवासी कि असांजो राज्य, परंतु उन वीचारनि खे पतो ई न आहे कि हाणे त विश्व वैतरणी नदी में पिया आहियूं। असां आत्माउनि जो राज्य त न आहे न। हाणे त आत्मा उल्टी लटकी पियल आहे, खाइण जो बि न मिलंदो आहे। जॾहिं अहिड़ी हालत थी वेंदी आहे तॾहिं बाबा चईंदा आहिनि, हाणे त असांजे ॿारनि खे खाइण लाइ बि न आहे। हाणे असां वञी करे हिननि खे राजयोग सेखारींदासीं। त बाबा ईंदा आहिनि राजयोग सेखारणु। छो जी जंहिं समय ताईं ठाठ हूंदा आहिनि, सभु कुझु हूंदा आहिनि, त माण्हू भॻवान जो ठहिण में बि
सोचदो आहे हिते ई असांखे सभु कुझु आहे, असां इहे सभु छो करूं, है न। जीअं हाणे बि ॾिसो कई माण्हुनि वटि एॾो कुझु आहे त उन्हनि खे चईंदा आहिनि असां ईअं छो रहूं। तॾहिं बाबा चवनि था ॾिसो जॾहिं मुंहिंजे ॿारनि खे खाइण लाइ बि न हूंदो आहे न, तॾहिं मां हिन दुनिया में ईंदो आहे ॿारनि खे राजयोग सिखाइणु। त बाप ईंदा ई आहिनि राजयोग सिखाइणु। बेहद जे बाप खे यादि कंदा आहियो, उहो आहे ई नई दुनिया रचण वारो बाप। पतित पावन बि आहे, ज्ञान सागर बि आहे। ये सिवाय तव्हांजे ॿियो कोई जी बुद्धि में न आहे कि बाबा असांखे नई दुनिया, उहो नई दुनिया रचण वारो बाप पतित पावन बि आहे, ज्ञान सागर बि आहे। ये तव्हांजे सिवाय ॿियो कंहिंजी बुद्धि में न आहे। ये सिर्फ़ु तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। बराबरि असांजो बाबा ज्ञान जो सागर, सुख जो सागर, इहा महिमा पक्की यादि करे वठो, भुलिजो न कि बाबा असांजो ज्ञान जो सागर, सुख जो सागर। बाप जी महिमा आहे न, उहा बाप पुनर्जन्म रहे था। कृष्ण जी महिमा बिल्कुलु न्यारी आहे। प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट जी महिमा त अलॻि अलॻि हूंदी न। बाप चईंदा आहिनि मूंखे हिन ड्रामा में ओचिते ओछ पार्ट मिलियल आहे। शिव बाबा चईंदा आहिनि भारतवासी, बाबा चईंदा आहिनि भारतवासी ड्रामा में बाबा खे ओचिते ओछ पार्ट मिलियो आहे। ड्रामा में एक्टर्स खे मालूम हुजणो खपे कि बेहद जो ड्रामा आहे, इन जी आयु केतिरी आहे। अगरि न ॼाणंदा त उन्हनि खे बेसमझ रहंदासीं, परंतु हीअं कोई सम्झंदो थोरी आहे। बाप अची करे कॉन्ट्रास्ट ॿुधाईंदा आहिनि कि मनुष्य छा छा थी वेंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झी सघंदा आहियो मनुष्य त बिल्कुलु पतो न कि मनुष्यनि खे त बिल्कुलु पतो ई न आहे कि 84 जन्म कीअं वठंदा आहियूं। भारत केतिरो ऊच हुयो, चित्र हुयो न। सोमनाथ मंदिर में केतिरा धन लूटे विया, सोमनाथ मां केतिरो धन हुयो। हाणे तव्हां ॿार हिते बेहद जे बाप सां मिलण आया आहियो। ॿार ॼाणंदा आहिनि बाबा सां राज तिलक श्रीमत ते वठण आया आहियूं असां। शिव बाबा सां असां राज तिलक श्रीमत ते वठण आया आहियूं। जेको श्रीमत ते हलंदो, ज्ञान योग धारणा सेवा में नंबर अॻियां वठंदो वेंदो, ओतिरो उन्हनि खे पंहिंजे पाण ई राज तिलक मिली वेंदो, है न। असांखे बाबा खां कुझु वठिणो बि न आहे, बसि असांखे जो बाबा चवनि था उहो कंदा रहो। उहो कंदा रहंदा त तव्हांखे आप ई राज तिलक मिली वेंदो। बाप चईंदा आहिनि पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। जन्म जन्मांतर विषय वितरणी नदी में गोता खाए थकी न विया आहियो अञा। चईंदा बि आहिनि असां पापी आहियूं, मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे। त ज़रूरु कॾहिं गुण हुया जो हाणे न आहे, हाणे त सम्झी विया आहियो असां विश्व जा मालिक सर्वगुण संपन्न हुयासीं। हाणे त सम्झी विया आहियो कि असां विश्व जा मालिक सर्वगुण संपन्न हुयासीं। हाणे त असां में कोई गुण न आहे। इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि। ॿारनि जो रचयिता आहे ही बाप, त बाप खे ई तरस पईंदो न सभी ॿारनि ते। बाप चईंदा आहिनि मुंहिंजो बि ड्रामा में इहा पार्ट आहे। बाप चईंदा आहिनि मुंहिंजो बि ड्रामा में पार्ट आहे। केतिरा तमो प्रधान थी विया आहिनि न। कूड़ पाप झगड़ो छा छा लॻो पियो आहे। कूड़ पाप झगड़ो छा छा लॻो पियो आहे। सभु भारतवासी ॿार भुलिजी विया आहिनि कि असां कोई समय विश्व जा मालिक डबल सिरताज हुयासीं। बाप उन्हनि खे स्मृति दिलाईंदा आहिनि तव्हां विश्व जा मालिक हुया, पोइ तव्हां 84 जनम वठंदा आया आहियो। तव्हां पंहिंजे 84 जन्मनि खे भुलिजी विया आहियो। वंडर आहे न, वंडर आहे कि असां पंहिंजे 84 जन्मनि खे ई भुलिजी विया आहियूं। वंडर आहे 84 जे बदिले 84 लख जन्म चई छॾंदा आहियूं। पोइ कल्प जी आयु बि लंबी चौड़ी करे छॾी। घोर अंधियारे में केतिरो कूड़ आहे न।
केतिरो कूड़ आहे। भारत ई सचखंड हुयो, भारत ई कूड़खंड आहे। कूड़खंड कंहिं ठातो, सचखंड कंहिं ठातो, इहे कंहिंखे पतो न आहे। रावण खे बिल्कुलु ई ॼाणंदा ई न आहिनि। भक्त माण्हू रावण खे जलाईंदा आहिनि। कोई रिलीजियस आदमी हुजे, उन्हनि खे तव्हां ॿुधायो कि मनुष्य छा छा कंदा आहिनि। सत्युग जंहिंखे हेवन पैराडाइज़ चईंदा आहियूं, हुते शैतान रावण किथे आयो कि मनुष्य छा छा चईंदा आहिनि। अगरि असां उन्हनि खे ॿुधायूं, ॾिसो मनुष्य छा चवनि था कि भॻवानु असांजे अंदरि आहे, पोइ सॾु करनि था मथे, हे भॻवानु। अहिड़ी ॻाल्हियूं असां अगरि माण्हुनि खे ॿुधाईंदासीं त उन्हनि खे लॻंदो न कि सही ॻाल्हि आहे, असां छा छा दुनिया माण्हू छा छा करनि था। सत्युग में जेके हेवन पैराडाइज़ चईंदा आहियूं, हुते शैतान रावण किथां खां आयो। हेल जा मनुष्य किथां हुते थी कीअं सघंदा आहिनि, है न। सत्युग जंहिंखे हेवन पैराडाइज़ चईंदा आहियूं, हुते शैतान रावण किथां आयो। हेल जा मनुष्य हुते थी कीअं सघंदा आहिनि। त सम्झंदा इहे त बराबरि भूल आहे, है न। त सम्झंदा इहे त बराबरि भूल आहे। तव्हां राम राज्य जे चित्रनि ते सम्झाए सघंदा आहियो। इन में रावण किथां खां आयो, तव्हां सम्झाए। राम राज्य जे चित्र में असां सभु कुझु ॿुधाए करे पोइ ईअं सम्झायूं कि हिन में रावण किथां आयो। तव्हां सम्झाईंदा बि आहियो, परंतु सम्झंदा न आहिनि। कोई वीरलो निकिरंदो आहे, तव्हां केतिरा थोरा आहियो, सो बि अॻियां हली ॾिसणो आहे केतिरा ठहिरंदा। त बाबा सम्झाईंदा आहिनि, आत्मा नंढी निशानी बि हिते ॾेखारींदा आहिनि। वॾी निशानी रास तिलक आहे न। हाणे बाप आया आहिनि, पंहिंजे खे वॾो रास तिलक कीअं ॾियणो आहे, तव्हां स्वराज्य कीअं प्राप्त करे सघंदा आहियो, उहो रास्तो ॿुधाइण आया आहिनि बाबा कि तव्हां पंहिंजे पाण खे वॾो तिलक कीअं ॾेई सघंदा आहियो, है न। तव्हां स्वराज्य कीअं प्राप्त करे सघंदा आहियो। उन्हनि जो नाम रखी छॾियो आहे राजयोग। बाबा जो असांखे ॿुधाईंदा आहिनि न कि बाबा हाणे आया आहिनि, पंहिंजे खे वॾो राज तिलक कीअं ॾियूं, तव्हां स्वराज्य कीअं प्राप्त करे सघंदा आहियो, उहो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। उन्हनि जो नाम बाबा राजयोग रखी छॾियो। सिखलाइण वारो बाबा आहे। श्री कृष्ण थोरी बाप थी सघंदो आहे, उहो त ॿार आहे। पोइ राधे संगत स्वयंवर थींदो आहे, तॾहिं उन्हनि जो पोइ हिकु ॿार थींदो आहे। बाक़ी श्री कृष्ण केतिरी रानियूं आदि ॾेई छॾिजनि, इहे त कूड़ आहे। परंतु इहे बि ड्रामा में नूंदा, अहिड़ी ॻाल्हियूं पोइ बि ॿुधंदा। हाणे तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे कीअं असां आत्मायूं मथां खां ईंदा आहियूं, पाठ वॼाईंदा आहियूं, हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं। त ॾाढी सहज आहे न। ॿार पैदा थियो, उनखे सिखलाईंदा आहिनि। इहे चओ त सिखलाइण सां सिखी वेंदो आहे। तव्हांखे बाबा छा सिखलाईंदा आहिनि, सिर्फ़ु चईंदा आहिनि बाप ऐं वर्से खे यादि करो। तव्हां ॻाईंदा बि आहियो, तव्हां मारंदा। आत्मा चईंदी आहे बराबरि सुख गनेरे मिलंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, शिव बाबा असांखे पढ़ाईंदा। हिते तव्हां शिव बाबा वटि आया आहियो। भागीरथ त मनुष्य जो रथ आहे न। हिन में परमपिता परमात्मा विराजमान हूंदा आहिनि, ब्रह्मा बाबा भागीरथ में। परंतु रथ जो नाम छा आहे, हाणे तव्हां ॼाणंदा आहियो। नाम आहे ब्रह्मा। श्री ब्रह्मा द्वारा ब्रह्मण रचंदा आहिनि न। पहिरियों हूंदा आहिनि ब्रह्मण चोटी, पोइ हूंदा आहिनि देवी देवता। पहिरियों ब्रह्मण, पोइ देवी देवता। पहिरियों ब्रह्मण खपनि, इन करे विराट रूप बि ॾेखारियो आहे। तव्हां ब्रह्मण ई पोइ देवता ठहींदा आहियो। हाणे असां ब्रह्मण जो आहियूं, पोइ असां ई देवी देवता ठहींदासीं। बाप ॾाढी सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, पोइ बि भुलिजी वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ॿार सदा स्मृति रखो कि असां स्त्री पुरुष न आहियूं, असां सभु आत्मायूं आहियूं। असां वॾे बाबा शिव बाबा सां नंढे बाबा ब्रह्मा बाबा द्वारा वरसो वठूं था, त रावणपने जी स्मृति विस्मृति थी वेंदी। इहा पवित्र रहण जी ॾाढी सुठी युक्ति आहे।
है न। ये पवित्र रहण जी ॾाढी सुठी युक्ति आहे कि असां सभु भाउ आहियूं, असां सभु आत्माएं आहियूं ऐं असां वॾे शिव बाबा ऐं ब्रह्मा शिव बाबा जो ब्रह्मा द्वारा वरसो वठूं था। बाबा वटि ॾाढा जोड़ा ईंदा आहिनि। ॿई चईंदा आहिनि बाबा, जबकि स्मृति आई असां हिकु बाप जा ॿार आहियूं त रावणपने जी स्मृति विस्मृति थियणी खपे। इन में महिनत खपे, महिनत बग़ैर त कुझु हली न सघे न। असां बाबा जो ठहिया आहियूं, उन्हनि खे यादि कंदा आहियूं। बाबा बि चईंदा आहिनि मूंखे यादि करो त सभु विक्रम विनाश थी वेंदा। 84 जन्म भी बिल्कुलु सहज आहिनि, बाक़ी महिनत आहे बाप खे यादि करण में। बाप चईंदा आहिनि कम से कम पुरुषार्थ करे 8 घंटा त मूंखे यादि करो न। हिकु घड़ी आधी घड़ी क्लास में अचो त स्मृति ईंदी। बाप असांखे इहा पढ़ाईंदा आहिनि। क्लास में अचो त असांखे स्मृति ईंदी कि बाबा असांखे इहा पढ़ाइनि था। हाणे तव्हां बाप जे सम्मुख आहियो, बाबा बार चई सम्झाईंदा आहिनि, तव्हां ॿार ॿुधंदा आहियो न। बाप चईंदा आहिनि हियर नो इविल, इहा बि हाणे जी ॻाल्हि आहे। बाप चईंदा आहिनि हियर नो इविल, इहा बि हाणे जी ॻाल्हि आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा असां ज्ञान सागर बाप वटि सम्मुख आया आहियूं। ज्ञान सागर बाप तव्हांखे सॼी सृष्टि जो ज्ञान था ॿुधायो। असां ज्ञान सागर बाप वटि आया आहियूं। ज्ञान सागर बाप असांखे पूरी विश्व जो सृष्टि जो ज्ञान था ॿुधाइनि। वो कोई उठाए न उठाए, वो त उन्हनि जे मथां आहे न। बाबा अची करे हाणे असांखे ज्ञान था ॾियनि। असां हाणे राजयोग सिखंदा आहियूं न। वो कोई बि शास्त्र आदि भक्ति जो अंश ई न रहंदो असांजे राज्य में। इहे सभु हूंदो ई न। हाणे शिव बाबा असां चईंदासीं असांजो स्वर्ग, लेकिन आहे त शिवालय न उहो। हाणे शिव बाबा जो राज्य स्थापना थिए थो। उन दुनिया खे संभालण लाइ असां निमित राज जेका बि वॾा हूंदा, लेकिन मेन क्रिएटर त शिव बाबा आहे न। त सभु कुझु शिव बाबा जहिड़ो ई हूंदो, सभु कुझु शिव बाबा जहिड़ो ई हूंदो। सभी आत्मायूं बि बाबा जहिड़ा, जीअं ब्रह्मा बाबा मम्मा में गुण भरे यथा महाराज महारानी तथा प्रजा, शिव बाबा जा ई आहिनि सभु गुण शक्तियूं। सभु उन अनुसार ई मतिलबु सभु शिव बाबा जीअं एॾा मिठा आहिनि, एॾा शुद्ध आहिनि, एॾा पवित्र आहिनि, एॾा शांत आहिनि। बसि हुते ज्ञान न हूंदो, ज्ञान सिर्फ़ु आत्मा जो ई हूंदो। त बाबा चवंदा आहिनि भक्ति मार्ग में ज्ञान रिंचक मात्र बि न हूंदो, न आहे। ज्ञान मार्ग में वो भक्ति जो कोई भी रिंचक मात्र बि न हूंदो। ज्ञान सागर जॾहिं अचनि तॾहिं उहो ज्ञान ॿुधाइनि न। उन्हनि जो ज्ञान ई आहे सदगति जे लाइ। सदगति दाता त हिकु ई आहे, जंहिंखे ई भॻवान चईंदा आहिनि। सभु हिकु पतित पावन खे ई सॾु कंदा आहिनि। ॿियो कोई खे कीअं ॿियो कोई सदगति करण वारो हूंदो ई न, थी बि कीअं सघंदो आहे। हाणे बाप द्वारा तव्हां ॿार सची ॻाल्हियूं ॿुधो था न। बाबा ॿुधाईं ॿार मां तव्हांखे केतिरो साहूकार ठाहे वियुमि। 5000 वर्ष जी ॻाल्हि आहे। तव्हां डबल सिर ताज हुयो, पवित्रता जो ताज हुयो। पोइ जॾहिं रावण राज्य हूंदो आहे तॾहिं तव्हां पुजारी ठही वेंदा आहियो। हाणे बाप पढ़ाइण आया आहिनि त उन्हनि जी श्रीमत ते हलणो आहे न, ॿियनि खे बि सम्झाइणो आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, इहो शरीर लोन वठिणो पवंदो आहे बाबा खे। महिमा सॼी हुन हिक जी आहे। मां त हुननि जो रथ आहियां न। ब्रह्मा बाबा चवनि था कि मां त हुननि जो रथ आहियां, बैल न आहियां।
भलियारी सिधी तव्हांजी आहे, बाबा तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। मां विच में ॿुधी वठंदो आहे। मुझ अकेले खे कीअं सम्झाईंदसि। ब्रह्मा बाबा कहिड़ा निरंकारी आहिनि असांजा ब्रह्मा बाबा। चवनि था मां बैल न आहियां, लेकिन मां त मनुष्य ई आहियां। जॾहिं शिव बाबा तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि त मां बि ॿुधी वठंदो आहियां। त बाबा चईंदा आहिनि मुझ अकेले खे कीअं ॿुधाईंदा, तव्हांखे ॿुधाईंदो आहे ब्रह्मा बाबा। शिव बाबा तव्हां सभिनि खे ॿुधाईंदा आहिनि त मां बि ॿुधी वठंदा आहियूं। इहे बि पुरुषार्थी स्टूडेंट आहिनि न, तव्हां बि स्टूडेंट आहियो। इहे बि पढ़ंदा आहिनि, बाप जी यादि में रहंदा आहिनि। केतिरी ख़ुशी रहंदी आहे न। लक्ष्मी नारायण खे ॾिसी ख़ुशी थींदी आहे न। लक्ष्मी नारायण खे ॾिसी ख़ुशी थींदी आहे न। उन्हनि जो चित्र ॾिसी केॾी पवित्रता आहे उन्हनि। लक्ष्मी नारायण जो चित्र ॾिसी ख़ुशी थींदी आहे न। इहे असां इहे ठहिण वारा आहियूं। तव्हां हिते आया ई आहियो स्वर्ग जा प्रिंस प्रिंसेस ठहिण। राजयोग आहे न, एम ऑब्जेक्ट बि आहे। पढ़ाइण वारो बि वेठो आहे, पोइ एतिरी ख़ुशी छो न थींदी आहे। अंदर में ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। ओ बाबा असांखे विश्व जो मालिक ठाहिणु आहे। अंदर कहिड़ी ख़ुशी हुजणी खपे कि ओहो बाबा असांखे पूरे विश्व जो मालिक ठाहिणु आहे। बल विश्व राजगद्दी ते त 2 ॼणा वेहींदा है न, महाराजा महारानी। लेकिन सभु जेका बि उन्हनि जे राज्य में माण्हू हूंदा उहे सभु बि त चईंदा न असांजो स्वर्ग आहे, असांजो भारत आहे। त सभु आत्मायूं बि 2 आत्मायूं निमित वेंदियूं, लेकिन चइण में त सभी चईंदा न कि असांजो भारत आहे, असांजो स्वर्ग आहे। त बाबा चवनि था एतिरी ख़ुशी हुजणी खपे कि असां अंदर में बाबा सां असां कल्प कल्प वरसो वठंदा आहियूं। हिते ज्ञान सागर वटि ईंदा आहियो, पाणी जी कोई ॻाल्हि न आहे। हीअ त बाबा सम्मुख ई सम्झाईंदा आहिनि। तव्हां बि इहे देवता ठहिण लाइ पढ़ो था न, है न। अंत ताईं असांखे पढ़णो आहे। अंत ताईं असांखे बल असांखे लॻे। कॾहिं कॾहिं बाबा चईंदा आहिनि न ॿारनि खे लॻंदो आहे कि हा चित्र में ॾिसो भई हा बाबा असां लाइक़ु ठही विया आहियूं, त बि थोरी बहुत पॉलिश करणी पवंदी आहे। अगरि असां अञा ताईं हिन शरीर में आहियूं त कुझु न कुझु अञा ताईं पढ़ाई पढ़णी ई आहे, तॾहिं असां हिन शरीर में वेठा आहियूं, है न। त हमेशह सम्झो कि असां स्टूडेंट आहियूं। लास्ट ॾींहं ताईं बि असांखे मुरली पढ़णी आहे। बाबा जी कुझु न कुझु ॻाल्हियुनि खे धारण करण में अञा रहिया आहियूं। कुझु सम्झ में अञा ताईं न आयो आहे त हुनखे सम्झी करे अञा धारणा करे ॿियनि खे बि त कराइणी आहे न, अञा सेवा बि त करणी आहे। त बाबा चवनि था कि तव्हां हमेशह सम्झो कि मां स्टूडेंट आहियां। बाबा सां कल्प कल्प वरसो वठंदा आहियूं। हिते ज्ञान सागर वटि ईंदा आहियूं, पाणी जी ॻाल्हि न। इहे त बाबा सम्मुख सम्झाइनि था। तव्हां बि इहे देवता ठहिण लाइ पढ़ो था न। ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। हाणे असां वेंदा आहियूं पंहिंजे घर। हाणे जो जेतिरो पढ़ंदो ओतिरो उच पद पाईंदो। हर हिकु सम्झे, हर हिकु खे पंहिंजो पुरुषार्थ करिणो। हिते इंडिविजुअल असां सभिनि खे पुरुषार्थ करिणो। दिल होल अर्थात दिल शिकस्त न ठो। दिल होल अर्थात दिल शिकस्त न ठो। ॾाढी वॾी लॉटरी आहे असांखे लॻी।
सम्झदे उहे पोइ बि आश्चर्यवत भागंती थी पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि। माया केतिरी प्रबल आहे, है न। कुझु बि थिए असांखे पंहिंजो डेली ज्ञान योग करिणो ई आहे। जेकी धारणा कयल आहे उन में ॿियो अॻियां वधिणो आहे। कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में संशय अची करे असांखे बाबा खे न छॾिणो आहे। असांजे हर श्वास में बाबा जी यादि हुजणी खपे। बाबा 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 मुख सां न चइणो आहे, लेकिन दिलि सां चइणो आहे, मुंहिंजा बाबा, मुंहिंजा बाबा। बाबा सां गॾु उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे कर्म कंदे हुए सदा बाप जी यादि सदा ई असांखे रहणी खपे, है न। तॾहिं असां किथे बि फसंदासीं न, न त असां किथे न किथे फसी वेंदासीं। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजे खे राज तिलक ॾियण लाइक़ु ठाहिणो आहे। सबूत ॿार ठही करे सबूत ॾियणो आहे। सबूत ॿार ठही करे सभिनि खे हाणे सबूत ॾियणो आहे। चलन ॾाढी रॉयल रखणी आहे। बाप जो पूरो पूरो मददगार ठहिणो आहे। चलन ॾाढी रॉयल रखो, बाबा जो पूरो पूरो मददगार ठहो। असां स्टूडेंट आहियूं, भॻवान असांखे पढ़ाईंदा आहिनि, हिन ख़ुशी सां पढ़ाई पढ़णी खपे। असां सभु अंत ताईं असां सभु स्टूडेंट आहियूं, भॻवान असांखे पढ़ाईंदा। कॾहिं बि पुरुषार्थ में दिलि शिकस्त न थियणो, कॾहिं बि पुरुषार्थ में दिलि शिकस्त न थियणो। जो बि ॻाल्हि आहे बाबा खे ॿुधायो ऐं अॻियां वधो। वरदान आहे, पंहिंजे अधिकार जी शक्ति द्वारा त्रिमूर्ति रचना खे सहयोगी ठाहिण वारा मास्टर रचदा ठहूं। त्रिमूर्ति शक्ति मन बुद्धि संस्कार, इहे तव्हां मास्टर रचदा जी रचना आहे। असां रचदा जी रचना कहिड़ी आहे? मन बुद्धि संस्कार। इन्हनि खे पंहिंजे अधिकार जी शक्ति सां सहयोगी ठाहियो। पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि खे पंहिंजे अधिकार जी शक्ति सां सहयोगी ठाहियो। जीअं राजा स्वयं कार्य न कंदा आहिनि, कराईंदा आहिनि, करण वारा राज्य कारोबारी अलॻि हूंदा आहिनि। करण वारा राज्य कारोबारी अलॻि हूंदा आहिनि। ईअं ई आत्मा बि करावनहार आहे। करणहार ये विशेष त्रिमूर्ति शक्ति है। ये शक्ति है त्रिमूर्ति शक्ति। तो मास्टर रचयिता जे वरदान के स्मृति में रखी त्रिमूर्ति शक्ति के और साकार कर्मेंद्रियन के सही रास्ते ते हलायो। मास्टर रचयिता जे वरदान के स्मृति में रख त्रिमूर्ति शक्तिन के और साकार कर्मेंद्रियन के पंहिंजे मन बुद्धि संस्कार और पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियन के कंट्रोल करे सको। मास्टर रचयिता जे वरदान की स्मृति में रख त्रिमूर्ति शक्ति के और साकार कर्मेंद्रियन के असांखे सही रास्ते में हलाइणो, सही रास्ते ते हलाइणो। स्लोगन आहे, अव्यक्त पालना जे वरदान जो अधिकार वठण जे लाइ स्पष्टवादी ठहो। है न, बाबा हाणे बाबा अव्यक्त आहिनि, त उन्हनि जी अगरि असांखे पालना वठणी आहे त
असांखे सदा बाबा सां हर ॻाल्हि में स्पष्ट रहणो आहे। तव्हांखे जो संकल्प अचे थो, जो तव्हांखे उल्टी सुठी मत अचे थी कंहिंजे लाइ बि, जो बि आहे, तव्हांखे हर सेकेंड बाबा खे ईअं ॿुधाइणो आहे, बाबा मूंखे ईअं संकल्प था अचनि, बाबा मूंखे ईअं थो थिए, बाबा मूंखे अहिड़ी फीलिंग थी थिए। बाबा बाबा बाबा, जॾहिं असां बाबा 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 कंदा रहंदासीं, तॾहिं ई असां अव्यक्त बाप दादा जी पालना वठी सघंदासीं। छो जी हाणे बाबा वैसे बि साकार में घणनि ॿारनि खे ॾिसंदा, घणनि खां मिलंदा, घणनि खां पुछंदा। हाणे त हेॾा सारा ॿार आहिनि, जॾहिं ॿार ख़ुदि अची बाबा खे ॿुधाईंदा, बाबा हीअं हीअं थो थिए, बाबा हीअं हीअं थो थिए, तॾहिं त बाबा हुनजी ज़िम्मेवारी खणी सघंदा आहिनि न, तॾहिं त बाबा हुननि जी मदद करे सघंदा आहिनि। अव्यक्त इशारो, त अव्यक्त पालना जे वरदान जो अधिकार वठण लाइ असांखे छा करिणो आहे? ॾाढो ई स्पष्टवादी ठहिणो आहे। अव्यक्त इशारो, रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। पवित्रता सिर्फ़ ब्रह्मचारी न आहे, उहो त फाउंडेशन आहे, लेकिन साथ में ॿिया 4 बि आहिनि। क्रोध ऐं सभी साथी जो आहिनि उन्हनि महाभूतनि जो त्याग, साथ साथ उन्हनि जी बि जो ॿार आहिनि, नंढा वंश मात्र आहिनि, 5 विकारनि जा जो ॿार आहिनि, उन्हनि जो बि त्याग करणो। तॾहिं चईंदासीं प्योरिटी जी रूहानी रॉयल्टी धारण कई आहे। तॾहिं चईंदासीं प्योरिटी जी रूहानी रॉयल्टी धारण कई आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। अॼु बाबा असांखे छा चई? बाबा चई ख़ुदि खे तिलक ॾियो, रास तिलक ॾियणो आहे न। ख़ुदि जेतिरो असां बाबा खे यादि कंदासीं, बाबा जी ज्ञान योग चईनि इन सब्जेक्ट में अॻियां वधंदा वेंदासीं, ओतिरो ई असां ख़ुदि खे रास तिलक ॾेई सघंदासीं। त पंहिंजे पाण खे तिलक धारी ठाहिण जे लाइ बाबा जी यादि ज़रूरी आहे। बाबा जी पालना वठण लाइ बाबा सां सदा सच्चा रहो। कंप्लीट प्योर ठाहिण लाइ सभी विकारनि जो, वॾा नंढा सभिनि जो अंश वंश सदा समाप्त रहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।